ज़ैनब ओ ज़ैनब आई देखो तैयारी हले पई। हाँ गुलाब, पर रात असां वटि रहनि न, ॾींहं ॾिठे वापसि छो वञनि? हुननि जी मर्ज़ी आहे ज़ैनब, असां बि खणी हुननि सां गॾु हलिया हलंदासीं, उते हली ख़ुशियूं कंदासीं। पर गुलाब, पाड़े वारा छा चवंदा त धीअ खे ॾींहं ॾिठे परणाए ॾिनऊं? केरु खणी छा बि चवे, ॾींहं जो थिए शादी या राति जो थिए, कहिड़ो फ़र्क़ु थो पवे? हाँ, असांजी न्याणी खे त वठी वेंदा न। बहरहाल उहा उन्हनि जी मर्ज़ी आहे। मां अंदरि थी वञा, पाड़े जी कुझु मायूं वेठियूं आहिनि। हाँ भली, पर ॿुध, सभिनी ॼाणाणियुनि खे वठी हलजांइ, वरी मथां मूंखे मयार ॾीं। हा हा, मां त सभिनी खे चवंदसि, उहा उन्हनि जी मर्ज़ी आहे, जेके हलियूं। वो ठीकु आहे, मां भला थो, अधे आबिदा वारा ईंदा हूंदा। ठीकु आहे, मां बि अंदरि थी हलां, किरन खे मेहंदी थी हणा वञी। हा, हाणे मां वञा थो। सर कैश पेमेंट कंदा। अच्छा, गाॾी कहिड़ी खपेसि? सर करोला नए मॉडल में। ठीकु आहे, 14 लाख कैश ॾियनि या चेक ॾियनि त पोइ तूं बैंक मां टोकन कराए छॾ। जी सर, पर सर कागज़ कॾहिं मिलंदनि? फ़िलहालु त अप्लाइड जो लेटर ॾेई छॾनि, कागज़ उन्हनि खे चयो त 2-3 ॾींहंनि में मिली वेंदा। ऐं ॿुध, NIC कार्ड वठी छॾिजांइ। ठीकु आहे सर, मां ॻाल्हायां थो। किथां किरन जो नओं राब्तो ॻोल्हियां, उनजे त घर जी बि ख़बर न आहे, न ई वरी एतिरनि ॾींहंनि में किरन पाण राब्तो कयो आहे। हाणे त ॼण उनजी बेवफ़ाईअ ते पुख़्तो यकीन थो थींदो वञे। मन अॼु किरन खे कंहिं विसरियल माण्हूअ जी यादि अचे ऐं दिलि मूंसां मिलण ते मजबूर करेसि। सिर्फ़ु हिकु दफ़ो किरन जो दीदार थिए न, सभु महर ॾींदोमांसि। रिश्तनि जूं सरहदूं पार करण अणांगियूं पियूं लॻनि। नाज़ुक रिश्तनि जो मान रखंदे पंहिंजी ज़बान ते मोहर हणी छॾिया। मोहबत में कचा आयो पाण सरे ऐं कसूरवार ॿिए खे था चओ। कसूर मुंहिंजो नाहे जावेद, ऐं न ई किरन खे मयारी थो पायां। अफ़सोस पंहिंजे मुक़दर ते थो कयां, जंहिं ज़िंदगीअ जी रेस में मूंखे हाराए छॾे। मथां खां नामंज़ूरी हुई माजिद साहब, कंहिंजो बि कसूर न आहे। हाणे अहिड़ियूं ॻाल्हियूं यादि करे पाण खे बेचैन न करियो। दर्द जे वहकिरे में रहियल अरमान बिल उड़ी वेंदो ऐं तव्हां हारायल जुआरी जीअं अणपूरी ख़्वाहिश जे चौवाठे ते नज़र ईंदव कंहिं फ़क़ीर जीअं। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।